अज 29 फरवरी सन 2024 19 शाबान मुअज़्ज़म जी रात 1445 हिजरी जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात अवां जी नगोठो मुबारक कलोड़ो में ये सालियानो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। बरादर अजीज हाजी अल्लाह वसायो सुमरो साहब, मोहम्मद इस्माइल चांडियो साहब, मोहम्मद शेख साहब, साईं हाफिज अहमद साहब ऐं जुमला जमात तदली हीर भी लगी पई आहे, मथो जुड़ो भी आहे। इन्हीअ जे करे वक़फ़ो न कयो वियो त मतां मौसम जी हालात कुछ ठीक नजर नथी अचे। दोस्तों बुजुर्गो ई भाइरो, उहा मजलिस उहा कचहरी इसी ताईं अल्लाह वट क़ाबिल क़बूल न आहे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो। दुरूद दर्दन जी दवा अथव, दुरूद मर्दन का शिफा है, दुरूद रहमत आहे, दुरूद बरकत आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेतिरो थी सके दुरूद शरीफ घणो पढ़ंदा करियो। ये महीनो भी दुरूद शरीफ जे पढ़ण जो महीनो आहे, शाबान मुअज़्ज़म। मतो रमजान शरीफ अचे पियो, तैयारी कयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन इस्लाम जे खातिर अल्लाह जे तौहीद जे बुलंद करण जे लाइ मक्के पाक में अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो। अकेले से एडो बहादुर नबी, दलेर नबी, अगे में उहे मानू हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवंदा तू सच्चो आ, तू अमीन आ, तू सादिक आ, तू भलो आ, तुझी ज़बान मां असां कू कले भी कूड़ न ॿुधो आ। जॾहिं मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जो वाइज़ कयो तो उहे मानू मुखालिफ थी भी रहे। कई वडेरन मुखालिफ मुंडग दीन इस्लाम जा दुश्मन वडेरा, नबियन जा दुश्मन वडेरा, अॼोके दौर में आलम जा दुश्मन वडेरा। हमेशा तारीख हजरत मूसा अलैहिस्सलाम जे मुकाबले में वडेरो फिरौन निकरी है। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुकाबले में वडेरो निमरूद निकरी आयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने दीन जी दावत नी त वडेरो अबू जहल खान, उतबो, शेबो, अबू लहब वारा। पर इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह ताला हमेशा फतह हक़ खे ॾिनी, फातिहो हक़ ते। उहे जेके दीन इस्लाम ऐं नबीअ जा दुश्मन आहे उहे ज़लील थी तबाह थी। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स ॾिनो, निमरूद वॾी बादशाहीअ वारो सोनो ताज पाण खे सजदा पियो कराए। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुकाबले में अचो चलिए तो चाचा साहब कुरान ॿुध हलिया तू पुराणो असांजे वाइसनि ते ॾाढी लगी अथई, हाणे वरी हेॾे ॾिठो। ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स ॾिनो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम, मुकाबले में निमरूद निकरी ऐं हुन अल्लाह जे नबीअ सां दुश्मनी कई जो बाहि ॿाराए, एॾी बाहि ॿाराए जो आसमान सां पई ॻाल्हियूं करे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वठी जेल में विधऊं। जेल में हो अल्लाह जो सच्चो नबी, अल्लाह जो दोस्त।
मलाइका आया इब्राहिम अलैहिस्सलाम के चवण लगा था इब्राहिम कोचे मां बाहि जो मलाइका कोचे मां पानी जो मलाइका तू हुकुम कर मां बाहि के खणी वया मां मींहुं खणी अचां मां पानी खणी अचां हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के चयो त तव्हां पाण आया हो या अल्लाह मोकिलियो अथव त उन्हनि चयो असांखे अल्लाह न मोकिलियो आहे असां पाण आया आहियूं त हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो तव्हां मोटी वञो मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत न आहे मुंहिंजो मददगार अल्लाह मूंखे ॾिसे सुभान अल्लाह मंजीर ते विहारे करे इब्राहिम अलैहिस्सलाम के ये बाहि में विधो लोडो ॾिनो बाहि बि एॾी अल्लाह तबारक व तआला बाहि सां पाण ॻाल्हायो बाहि भी चवण अल्लाह जो वठंदी आहे त पाणी भी अल्लाह जो चवण वठंदो रब करीम बाहि सां ॻाल्हायो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे मुबारक कलोड़ी जा इलाइके जा मुसलमानों तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह चयो ओ भाई सॾे सो पाण या नारो भाई जी मुंहिंजा मौला करीम तो में साण जी ताकत कहीं रखी आहे मुंहिंजा मौला तो ई त रखी आहे तुंहिंजे हुक्म ते हलां तुंहिंजे हुक्म ते विसां रब फरमायो भाई थदी थी बजाए कूनी बरदा थदी थी बजाए पर सलामती वारी थी जाए एडी भी थदी न थी जाए जो मुझे नबी के तद लगी वजे सलाम अला इब्राहीम सलामती वारी थी बजाए मुझे इब्राहीम अलैहिस्सलाम ने मथा निमरूदी अजली पांचो कब ॾेखार जाए ओडा निमरूद जी नियाणी मथे चढ़ी करे ॾिसे थी त बाबू ज़ालिम अल्लाह जे दोस्त अल्लाह जे नबी के दो बाग में साड़े अया जो मथे ॾिसे त सुभान अल्लाह ॿाहिरां दबाए थी नज़र अचे पर अंदर दबा गुबार जिब्रील अमीन जन्नत मां बिस्तरो भी खणी आयो जन्नत जो पहरियान भी खणी आयो जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम के पार आयो वेठो कचहरी पियो करे न्याणी ॾिसी करे चवे थी बाबा तू त अंधो थियो अल्लाह जे नबी के पाए में तो विझी तोखे त पाए थी नज़र अचे पर केॾे आबू जी अखियुनि सां ॾिस तू त चए थो नबी सड़ी वियो हो सड़ी न वियो आहे पर नबीअ जे पाए खे रब बाग़ बनाए छॾियो नबीअ खे तो बाग़ ॾे नज़र जो कर अल्लाह बाग़ बनायो अब अल्लाह जा नबी अल्लाह जा दोस्त है अल्लाह जा नबी अल्लाह जा जो कहे दोस्त के कोई ईज़ा ईंदो आहे न तो वो चवंदो त हिन मुंहिंजे दोस्त खे ईज़ आयो आहे दुनिया जी ॻाल्हि थो कहे हिन मुंहिंजे दोस्त खे ईज़ आयो आहे हे अब्दुल करीम चांडियो चवंदो हिन मुंहिंजे यार खे ईज़ आयो आहे हिन मुंहिंजे दोस्त हिन खां पलाह थो करणो आहे अल्लाह भी चयो तो मुझे दोस्तन के ता ईज़ आयो था मां रब भी ता सां पलाह तो कर मां रब भी ता के न छॾींदुस निमरूद वॾो ताज पाई वेठो अल्लाह के पंहिंजो दीन एॾो प्यारो अथव मुबारक वारो हरू भरू वॾेरनि जी ज़रूरत न आहे मां त पंहिंजे मौलवी खे चवंदो आहियां वाइस में हाणे चवां थो त वॾेरनि जे दर ते न वञो वॾनि खां चंदो न वठो मदरसे जे लाइ मां हाणे वेस गड़ी यासीनो हिकिड़ो वॾेरो बि चवे त बाबा मौलवी खे तव्हां चवंदो छो था ॾियो असां तोखां वठण काथे आया आहियूं जो तूं थिए थो इनखे था झलनि पाण त नथा मौलवी खे छो था ॾियो उनखे ख़बर आहे त मौलवी मानी बि असांजी था खाइनि विढ़नि बि असां था कई मानी बि तव्हांजी कईंदासीं जेकॾहिं ज़ुल्म कंदो त लड़ाई बि ओ दोस्तो
बुरो आलिम हुआ जेको वडेरे जे दर ते किरियो पियो हा बुरो भलो वडेरो उहो आहे जेको आलिमनि जे दर ते आलिमनि ॾे पंधु करे अल्लाह फरमायो मत्सर जी मुंहिंजा मौला शागाला जैसे ॾाढो जग भी भजी पई आहे तकलीफ़ अची वई रब फरमाए झूठी मती तो ॾियां इहो ताज पाई वेठो आहे निमरूद आओ मुंहिंजा साईं वञी करे न जे नक में वञी करे वञी मथे में डग खणेसि त पतो ॾियांसि पाण खे बादशाह पियो सम्झे इहा ॻाल्हि ॿुधाए त बादशाह तूं न आहे हक़ीक़ी बादशाह मां अल्लाह मुल्क मुझो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अबा मुल्क जो मालिक केर अब बादशाह केरा हकीकी बादशाह केरा ये कई वेठो बशर वेचारो मंडो अल्लाह के बाजो दीन प्यारो हेरो फेरो जो ने नक में हलियो हाणे हेतिरो नंढड़ो मच्छर वञी मथे में वेही करे पंहिंजी जॾहिं सुई कढी ठका जो कढायूं त निमरूद जो मग़ज़ पियो फिरी चओ सुभाणे अल्लाह मच्छर जी सुई ॾाढी तेज़ अथव ॾाढी तेज़ हाथीअ जे खल मां बि क्रॉस कर हा साईं हाथीअ जे खल मां बि ठका जो कढाई जेके माण्हू अचनि पिया सजदे लाइ जे सजदो न करियो छो साईं छा थियो आहे जी तबियत ख़राब पोइ ख़लीफ़न चयो साहब खे मथड़े खे ज़ोर ॾियूं चई ज़ोरनि खां कमु चढ़ियल आहे पादर छुक वॾा पादर हेॾा हे बरोच का बरो को हेॾो जूतो बलोचिस्तानी ठगा जो कढायूं हे त कुझु आराम अचे ठको जो मथे खे त मच्छर जे अलाए बिना छा आहे वरी चुमड़ी करे वेही रहे ऐं या वरी पादर बंदि थी वञे त वरी हो पंहिंजो कमु शुरू करे हेॾो पादर खाई खाई निमरूद तबाह थी वियो इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाब बणियो हेॾे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ग़रीब ग़रीब ॿिया कलमो पढ़नि अर्ज़ कयां खुदा जी ज़ात जो कसम फिरौन इंतहा कई ज़ुल्मनि जी जेको कलमो पियो पढ़े उनखे मार जनाबे मूसा अलैहिस्सलाम चयो यारनि सालनि जे इलाइक़े मां निकिरी हली करे अहिड़ी कुंड ते रहूं रब जो वली ज़िक्र कयो अल्लाह जे तौहीद जा नारा हणो चंडो मञे ई नथो मोजज़ा ॾिसी करे उनजे बावजूद बि ज़िद कई वेठो मां लॻी पई अथसि बंगले ते लिखाई अना रब्बुकुमुल आला तव्हांजो वॾो रब माया हाणे खणी करे जनाबे मूसा नबीअ जा सहाब निकिरी पियो फिरौन खे ख़बर पई त मूसा पंहिंजे सहाबा सूदो ॾिठो थो वञे अल्लाह अल्लाह हीअं लदे अञा जो आया त अॻियां निमरूद अॻियां हो नील दरिया हुयो हिन फिरौन खे बि ख़बर पई त पंहिंजा घोड़ा लश्कर काए करे हिन जे कंध लॻी पियो ताज़ा ताज़ा कलमे वारो ईमान वारो मूसा नबी के चो साईं मूसा माराए छॾी निकिरी त ज़ालिम खां आयासीं पर ज़ालिम खे पतो पइजी वियो आहे वॾेरे खे त पोयां पियो अचे पंहिंजा छाड़दा वर्तियूं पियो अचे पंहिंजा चमचा वर्तियूं पियो अचे हेॾा नील दरिया मूसा काॾे वञो अल्लाह अल्लाह मुबारक करोड़े वारो मूसा नबी ईअं न चयो त मां जो आहियां वञा या ॻाल्हि त क़ुरान में रब ॿुधाए छॾी मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत वारनि खे ॿुधाए त मुंहिंजो नबी मूसा नबी जॾहिं निकिरी पियो फिरौन ज़ालिम पोयां पियो अचे हाणे जॾहिं हुनजे साहिबनि चयो मूसा साईं माराए छॾी अॻियां नील दरिया पोयां ज़ालिम जनाबे मूसा नबीअ छा चयो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल अल्लाह अल्लाह मुबारक कलोड़े में चवारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो अल्लाह तो फरमाए मूसा नबी चयो काल कल्ला काल कल्ला काल कल्ला इन
रब्बी सयहदीन। ये गोडा ध्यान सुभान अल्लाह जे मदीने वजे ओ पोयन मां जे गोडा ध्यान चो दो हिन साल मदीने वी दो हथ खड़ी जो सुभान अल्लाह मोहब्बत सा जो सुभान अल्लाह पूजा मौला जे हथ खड़ी तुझी पाक दामनी बयान कयो सुभान अल्लाह जी माना मुझो अल्लाह पाक रब करीम जेको दिल सा मोहब्बत सा भई हथ खड़ी सुभान अल्लाह तो जे मुझा मौला के मदीने जी ज़ियारत नसीब फरमाए जाए। अल्लाह सबनी के मक्को घुमाए मदीनो घुमाए। हाय कलमे वारो मूसा नबी के जब लगा मूसा आला असहाब मूसा इन्ना लमुदरकून मूसा सब हमारे सनी अग्यां निगुर जे को आ दरिया होया सालिम फिरौन सही कुछ न थी दो काल कल सही ना हर किसी ये न थी दो इन्ना माइया रब्बी इन्ना माइया रब्बी इन्ना माइया रब्बी बेशक मुझे मुझो अल्लाह मूसा कंदा पाहे रस्तो दी दो। घबरायो न ओ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो छो घबरायो तव सयो साल में चे पियो ओ सम पोतो रब फरमायो मूसा जी मुझा मौला शागाला तेजी न वना कल में पढ़ण वारा वे चला मूसा निकता है सुल साल में इन साल में वडी री सुलमर खा वादे वडे साल में जुल्म का वजो काथे पनाह वठो रब तुझी पर आगे अची नील दरिया। अल्लाह फरमाए मूसा जी मुझा अल्लाह हथ में साथई सही लत रब फरमाए मूसा तुझी लत मुझ से वारिया हम दरिया के दमा अल्लाह रस्तो ॾियाए। ओ साईं हो मुझा अल्लाह ते को चांडे वा को बिरोया को मक्सिया को सुमरोआ को शेखा ए इलाई जनान 12 टोला सही रास्ते के मां झगड़ो दीनो। रब फरमाए मूसा लठहण तो जो कमा नील दरिया मां 12 रास्ता ॾियण मां अल्लाह जो कमा थका जो लठ कढणाई त रास्ता ठही विया मूसा नबी जो मौजूदो कलमे वारा हली पया फिरौन भी पूछी वयो फिरौन जो घोड़ो ॾिसे पयो त पानी त हेठों हले पयो हे त मूसा जो मौजूदो आ लगे न पयो। अल्लाह फरमाए जिब्रील काहे आयो घोड़ो उन जे रिस दे लए जीअं जो अॻियां जो त हो भी आयो हलंदे हलंदे फिरौन जा घोड़ा भी आयो नील दरिया जे विच ते रब फरमास दरिया जी मुझा मौला तोखे हलाईंदो केर मुझा मौला तू ही त हलाईंदो। रब तो फरमाए पंहिंजो कम शुरू करो ये जो शुरू थियो फिरौन जो घोड़ो आयो न साजे के भी हुयो उडण लग हाणे इन टाइम ते मूसा जे हाय इन टाइम ते फिरौन दाह कई इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आमनत बिही बनु इसराईल व अना मिनल मुस्लिमीन उते तो चवे फिरौन मां मूसा जे अल्लाह जे मथां ईमान आणिया तो मां मुस्लमान आया। अल्लाह अल्लाह रब फरमाए चंद्रा ना ना हाणे तुझी तौबा कबूल न आए वअग़रक़ना आल फिरऔन फिरौन ऐं उन जी आल यानी फिरौन उन जा चमचा उन जा साथारी उन सां गॾु या रब फरमाया असां मोड़े छॾियासीं। रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वारी मां मुठ भर हिन ज़ालिम जे वात में विझेसि हाणे हिन जी तौबा कबूल न आहे। रब फरमाया फलयौम नुनज्जीक बिबदनिक लितकून लिमन खल्फक आया। रब तो फरमाए ज़ालिम तुझी तौबा कबूल न आहे बाक़ी तुझे बदन के तुझे जिस्म के क़यामत जे सिज बन ताईं सालिम रखंदासीं पोयन जे लाइ निशानी हूंदी हुन खे ॿुधाईंदासीं त अहिड़ो हराम खो
कमजोर हो इन्हीं बात से ईमान पर मुझा मुकाबला भी वो करे मुझे दोस्तन के भी ईज़ाए मुझे नबी के भी ईज़ाए अल्लाह अल्लाह हाने नजी तौबा कबूल ना हो मुबारक करोड़े वर काफर जी दमर मन तौबा कबूल ना हो यार तो चवा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अरे मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ो थई ओडी तौबा कर सानिया द ज़िना छड़े शराबियां द शराब छड़े व्याजियां द व्याज छड़े हसद छड़े साड़ छड़े जुआ छड़े खुदा जो कसम तूबू इलल्लाह तौबतन नसूहा तौबा कयो ऐ पक्की तौबा कयो अल्लाह अल्लाह पर यार गालिब दो मरण जे टाइम ते हाने साह लुकी में आयो इन टाइम ते जेको चवे अल्लाह मां तौबा गई या तो तौफीक के नसीब थे पर इन टाइम ते काफर जो तौबा गई त कबूल ना हो ए मुझे पीछे मोहम्मद करीम जाओ मदियो ए साह लुकी में आयो कलमे वारो इन टाइम ते चवे तो अल्लाह मां तौबा गई रब मां के माफी दे अल्लाह अल्लाह एना दो दे जिब्रील जी रब्बे जलील रब करीम जो ऐलान इन कलमों पढ़े मुझे मोहम्मद करीम जो उम्मतिया मुझे महबूब जो ईमान दो थई मरण जे मल ओ सजी जिंदगी जा गुनाह दस मरण मल जे दो अल्लाह मां तौबा कई रब तो फरमाए इन सा लिखो ही नागे साह निकल का गवे तौबा तो करे रब तो जे माफी दई छडी बा या भी तो नसीब थे ना या भी तो नसीब थे ना इधर कहीं भागा वाले आई तो भांजे उम्मीद थे गुनाह न कंदा कर तो भांजे उम्मीद थे त मां तो भां कंदुम हाली जिना क्या व्याज खावा रुसो त खावा ओ कंदास हाली त वले न सागन बीठो आया मुल्ल के गारी उड्या हाल में जी मुखालिफत के मुकन्ना से तौबा ना कीड़ी खबर में त कबूल ही न थी तौफीक ही न मिली तौफीक ही न मिली आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मूसा नबी कामयाब फिरौन नाकाम इब्राहिम नबी कामयाब निमरूद नाकाम सदको वञास मुझे साईं मक्के में तो ईद जो ऐलान कयो गरीब दा आया भजंदा मिस्कीन दा आया भजंदा अबू जहल अबू लहब उतबो शेबो मुझे साईं जा दुश्मन बणजी पयो वडेरन मुखालिफत कई हे नबी कीअं थियो हे त गरीब मिस्कीन ओ जेको बियो कलमो पढ़े मार पिया जन बीबी सुमैया के बद कयो एड़ा ज़ालिम वडेरा मक्के जो अम्मा बीबी ज़ुमैर जो अखियूं कढियो एड़ा ज़ालिम वडेरो खुदा जी सा जो कसम वो कलमे वारो हजरत बिलाल के तीरे तीरे सुमारे करे सीने ते पत्थर रखन ज़ालिमन के राम नहीं दो हो आए तो दातर भी तड़पी मरी वञो या मोहम्मद जो कलमो छॾे दे वारे वायर नबी से जाश कहो कुर्बान वञा चवंदा तड़पी तड़पी मरण मंजूर पर मुझे मोहम्मद से जो कलमो छल मंजूर ना हो अल्लाह 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 ओ कलमे वारो मुसलमानों तवज्जो कहो हाय हजरत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन बैठो शायर मजनून वो जो साईं काबतुल्लाह मां नमाज पियो पढ़े अबू जहल जोड़े वञो ताज़ो ताज़ो उठ मरियो थव सीरे फाड़े उनकी ओझ खणी जो बटे वया निभाग ओझ खणी आयो वो जो साईं सजदे में वयो सजी उठ जी ओझ मुझे साईं जे मथां विधो अल्लाह अल्लाह है मुझो साईं सजदे में होया काफर हिकबे जे मथां टहक ॾेई हिकबे जे मथां पिया खिलनि अम्मा फातिमा ता साइण अम्मा फातिमा ता ज़हरा उमिर जी नंढी हुई खबर पई अम्मा घरां निकरी आई बाबा साईं जे मथां जेको
बोझ पयो हो हटाए करे चइबियो ज़ालिम ताके हया नथो अचे ताके शर्म नथो अचे मुझे बाबा सही तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो अरे मुझे बाबा के पत्थर दा हणो हया शर्म नथो अचे मुझो बाबा सही नमाज तो पढ़े किनो उजड़ो तव शर्म कयो हया कयो अरे मुझो साईं मके जे गली मां वञे पत्थर खणनि जुती भरजी वञे खून सां जिस्म मुबारक मां खून वहे अल्लाह अल्लाह सैयदना अबू बकर सिद्दीक़ मुझे साईं जे अॻियां ईंदो हो ईअं चवंदो हो वाह मके जा वॾेरा मके जा माण्हू ख़ुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं के पत्थर न हणो मुझे महबूब के पत्थर न हणो अरे मूंखे पत्थर खणो जीअं वणे मार ॾे मुझे सोने के कुछ न चओ उनके पत्थर छो था हणो तव्हां कान पानी घुरे न पानी घुरे जेको चए थो मां जेको तव्हांखे रब जो दीन थो ॿुधायां इन्ही जो अजर इन अजरिया इल्ला अल्लाह हुजूर तो दो इन जो अजर मूंखे अल्लाह पाण ॾींदो वॾे न खट न कई जेको कलमो पियो पढ़े मार पिया ॾियनि साईं ने तो कलमो खणी मक्की पाक खां ॿाहिरि निकिरी आहे ताइफ़ जी वॾेरनि टे भाइरा टे वॾेरा साईं चयो त भोतारनि खे दावत ॾियां अॼु बि ईअं आहे भोतार निमाज़ी त पोयां सभु चमचा निमाज़ी भोतार मस्जिद में त सभु पोयां अल्लाह जो त भउ आहे कोन्हे साईं जन फरमायो इन्हनि खे ॾियां न त ही कल मन कलमो पढ़नि हुजूर पर नूर सदको वञास पंधु करे मेरे साहबी को जी मक्के खां ताइफ परे पंधु करे वया जीअं जो वॾेरनि जे ॻोठ में पहुत हिकिड़े वॾेरे परे कान ॾिठो साईं खे चई हेॾे न अचिजांइ साईं हेॾे बस बस महिरबानी बाबा असांखे न अच असांखे न खपे तुंहिंजी दावत वरी ॿिए ॾे वया ॿिए जी हो तव्हां कॾहिं उन वरी मुझे साईं के जो तू नबी कीअं गरीब मिस्कीन ॿ महीना पाग न थी भरई यतीम वॾेरो त मां थिया मां वॾेरो आं पैसे वारो मोटी वञ वरी मुंहिंजो साईं टे ॾे आयो जेको नंढड़ो न जो भाउ हुयो बाबा कलमो बड़ो फ़ाइदो थींदई चई तू पाण खे नबी पियो सॾाई हुजूर फरमायो हाओ मां अल्लाह जो नबी आहियां चई जे सचो आं त अल्लाह जो अज़ाब अचे त ॾिसां मां तव्हां खां अल्लाह जो अज़ाब न आहे न आहे चई सचो आं न अचे न अल्लाह जो अज़ाब ॾिसां न आहे मुबारक कलोड़े में अचण वारो मां तव्हां खां पुछां थो त मुंहिंजो साईं सचो नबी आहे या न आए तू भी चवे तो सच्चो मां भी मञा तो सच्चो जिन्न मञो जानवरन मञो पखियन मञो परिंदन मञो जीतन मञो पत्थर कलमो पढ़ंदा खा इशारो करे चंद्रबद वण भजंदो अचे गो वटरोड़ंदी आई सब पिया मञनि सचो आं हले टक कर सां कन घुमे त ज़मीन तॾे वांगुर वेड़ भी मुझे साईं जे कदम हेठां थी अचे पर रब करीम हिन क़ुरान शरीफ़ में कसम खणी चयो ओ मुंहिंजा दिलबर कसम मांखे न क़ुरान जो अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई त सुबुह सां वञी माना ॾिसजो तव्हां ॾाढा सुभाणे न चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम अल्लाह फरमाए मुझा यासीन ओ मुझा महबूब ओ मुझा पैगंबर
कसम के कुरान हिकमत वारे जो बेशक तू रसूलन माई सोना तू सीधे रस्ते ते आई सुभान अल्लाह। अल्लाह कसम खड़ी ने चविया तभी असां पाजे महबूब अल्लाह जे महबूब मोहम्मद के मञूं था सच्चो रब तो फिर करिए मञूं ए जिद्दी हिन जे दिमाग में हिन जे दिल में वडेरन वारी रग वडाई तकब्बुर गुरूर अल्लाहु अकबर बुधो सच्चो सच्चो वो अज़ाब सुनायो पोचे तो सच्चो अज़ाब जन अल्लाह से कुरान में फरमाए तो मुझा दिल भर जिए न त्राड़ सही ने घुर के सच्चो अज़ाब अचे मोकलिया सा पत्र जो भी वसाया सा पर मुझा हबीब करीम मां अज़ाब की मोकलिया से अज़ाब की मोकलिया से फरमाए दवा मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंता फीहिम। रब तो फरमाए मुझा जानी अज़ाब की मोकलिया से तू जो गल बीठो आईस अल्लाह सोना मुझा दिल पर ओ नबी अदा पकदार नबी जाते तू तो उते मुझो अज़ाब नहीं दो उते मां अल्लाह जी रहमत जो वडो भी वसदो आ मुझो साईं मक्के में कुरान मक्के में मुझो साईं पहाड़ ते कुरान पहाड़ ते मुझो साईं बदर में कुरान बदर में मुझो साईं ओहद में कुरान ओहद में मुझो साईं मदीने में कुरान मदीने में हता के मुझो दिल पर पांजी रानी आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतहर मरियम इस्लाम जे बिस्तरे ते हुयो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमाए जिब्रील या बीबी वले शान ईमान वारी मुझे मोहम्मद करीम के पांजी रानी आशा सिद्दीका जे बिस्तरे ते भी कुरान पहुंचा। अल्लाह अकबर अदा वडे रन घट न कई बुधो घट न कई इब्दा वे घट न कई नंढा बार अड़े जो छोरा अड़े जो ये चलियो थे पत्थर हणो चलियो थे मजनूना शायरा साहबी गड्डा छोरा नंढा वडा वडेरा गड्ड हुकारा नारा पत्थर हणंदा वसाईंदा पिया अचनि मुंहिंजो साईं वापस पिया अचनि साहबी गॾु हो को जिंब पियो हणे को पत्थर पियो हणे अल्लाह अकबर उन अल्लाह जे दादले नबीअ खे जेको हा करे त हलाल न करे त हराम मुंहिंजो साईं हलनि पिया ताइफ़ खां कुझु ॿाहिरि निकिरी आया पोइ मोटी विया वण जे हेठां अची साहु पटियो हज़रत साहबी तो चई या रसूल अल्लाह मां घोर वञा से तो मानी तक कोन घुरियो से तो पैसा तक कोन घुरियो से तव्हांखे पत्थर छो हयो अॼु त बददुआ करे तबाह थियनि ज़ालिम तव्हांजो क़दुरु न कयूं। पाक नबी इमामुल अंबिया चुप न पियो ॻाल्हाए छो त अल्लाह तो फरमाए वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ कायनात वारो मुझो सोनो पांजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो अथव ज़बान मुझे महबूब जी हूंदी कलाम मां अल्लाह जो हूंदो अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे हबीब करीम दे मुझे सोने दे रब तो वई मुझा हबीब चओ ताइफ़ वारनि जे मथां मां पत्थरनि जो मींहुं असांजो चओ मुझा दिलबर चओ त मां हिकु मोकिलियान ओ मुझा हबीब करीम चओ ताइफ़ जा भई जबल पाण में मिलाए करे ताइफ़ जे शहर खे ख़त्म करे छॾियो अल्लाह रहमत वारे नबी पंहिंजा हथड़ा मुबारक खया साहबी तो चवे ॾिसां पियो ॼाण अज़ाब आहिनि ॼाण पत्थर वसियनि ॼाण बाग़ वसियनि वाह शफ़ीक़ नबी हमदर्द नबी वफ़ादार नबी आए हुज़ूर दुआ घुरी
मुझा मौला मुझो कुरान में तो लक़ब लिखी छॾियो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा दिलबर रब करीम अल्लाह महबूब अल्लाह प्यारा अल्लाह रब तो चयो आहे रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो तमाम सोण रहमतल लिल मोमिनीन रहमतल लिल मुस्लिमीन सारे जहान जे लाइ रहमत अल्लाह हे मूंखे नथा सुञाणनि हिनखे मुंहिंजे मक़ाम जो पतो ई नाहे हिनखे मुंहिंजे शान जो पतो ई नाहे अल्लाह रब मुंहिंजी क़ौम खे हिदायत कर अल्लाहुम्मा दे क़ौमी व इन्नहुम ला यअलमून अल्लाह मुंहिंजी क़ौम खे हिदायत कर अल्लाह हिनखे सुञाण ॾे अल्लाह हिनखे हया ॾे अल्लाह हिनखे मुंहिंजो मक़ाम ॿुधो आहे हुज़ूर जे मक़ाम जो त पतो पियो पर तोखे बि अॼु नबी जे मक़ाम जो पतो ई न हो बस कलमो पढ़ियो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तोखे मोहम्मद जे मक़ाम जी कहिड़ी ख़बर है खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने या जुती खून सां भरजी वई अर्श ते पहुत लाइन जो इरादो कयो छो त मुझे सही फरमाए मूसा का जबल ते लाराई तई हिते त अर्श जो सोहणो अकल में सभिनी खां मथे ईअं न थिए त मां पाई वञा त आदरो थिए त जुती त लाइन अल्लाह अल्लाह या जुती जो इरादो कयो आवाज़ आई मुझे जानी जुती न लायो जुती सूदा जो सही मूसा का त जुती लाराई चई मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने मां तो जाना तुझे मकाम के तुझी इज्जत के तुझी अजमत के तुझो अजमत मां वधाई तुझो मकाम मां वधाई अल्लाह मुझे कौम के मुझो मकाम समझ अल्लाह इनके हिदायत दे अल्लाहुम्मा हद कौमी व इन्नहुम ला यअलमून अल्लाह मुझी कौम के हिदायत दे नथा जाणन जीअं बेवारे मां ताइफ में अचनि इन जा नंढा वॾा सुञाणे करे कलमो भरे मुसलमान बणजी वञनि जो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए महबूब असाब कीअं मोकिलियो वलीरन मुखालफत हुजूर फरमायो उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल पान फरमाए मुंहिंजी उम्मत जा आलिम ईअं कमु कंदव छो त ख़ातमुन नबीयीन ला नबी बाद असांजे मुल्क जे चीफ जस्टिस साहब चयो आहे त कादियानी खे मस्जिद बि ठाहिनि कादियानी तबलीग भी कल कादियानी मजहब जी ला इकराह फी दीन दीन में सख्ती ना है वो काफरन जे लाइ न वो काफरन जे लाइ न कादियानी त जेको कमु कंदा पाण खे मुस्लमान सलाह पोइ था कमु कनि पाण खे चवण सां काफर पाकिस्तान जे कानून में काफर शरीयत में कादियानी काफर कादियानी काफर न खुदा जी ज़ात जो कसम हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा अरे तहां जे हिन वटे में कुत्तो लके चटे वजे उनके 3 दफा 7 दफा धो कोप प्लेट गिलास पाक थी वींदो पर जंहिं गिलास में जंहिं कोप में जंहिं प्लेट में कादियानी खाई वञे तहां 100 दफा धोंदोसि न तब पाक न थींदो छो त इहो कुत्ते खां बि किनो आहे छो त हुजूर जे मुक़ाबले में गुलाम अहमद चरे काणी अंधे खे जो नबी बने अरे खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजो मिठो मोहम्मद क़यामत जे सिज जो भर ताईं ओलह खां वठी ओभर ताईं उत्तर खां वठी ॾखण ताईं ज़मीन खां वठी आसमान ताईं जिते खुदा जी खुदाई आहे उते मोहम्मद जी मुस्तफ़ाई आहे मुझे मोहम्मद खां बाद कोई नबी अचणो नाहे है आखिरी नबी ईसा नबी ईंदो मोहम्मद जे दौरे हुकूमत में लहंदो पाण खे नबी न सॾाईंदो कलमो न पढ़ाईंदो शरीयत न हलाईंदो किताब न किताब कुरान मोहम्मद वारो कलमो मोहम्मद वारो पाण खे नबी न सॾाईंदो कलमो पढ़ी मोहम्मद जो उम्मती सॾाईंदो जॾहिं सचो नबी नबी जे हद में थो अचे त पाण खे नबी नथो सॾाए हे काणो हे कूड़ो हे अंधो हे कूड़ो खाइण वारो हे मुठ पीअण वारो पाण त हरामी आहे और जा पोयां बि हरामी आहिनि मोहम्मद खां बाद कोई नबी अचणो नाहे असांजो नबी आख़िरी नबी आहे क़यामत जे सिज बण ताईं त मोहम्मद जी नुबुवत हलंदी नारे तकबीर
मोहम्मद मुस्तफा आने सहाबा कादनी कुत्ता थे उनजे हामिल थे लानत चोने चीफ जस्टिस जे कोन जो इन जे फैसले के असा जूते जे नौ कथा परे करे शरीफ दे कदा से इस्तीफा दे तू मोहम्मद जो उम्मती नहीं खुदा जी ज़ात जो कसम है न पाकिस्तान के कानून में लिखियल है कादियानी मस्जिद ठाहे न था सघन कादियानी कलमो पढ़ी न था सघन कादियानी तबलीग करे न था सघन सरे आम आज़ान ॾेई न था सघन छो तो उहे काफ़िर हन उहे मुर्तद हन उहे वाजिबुल क़त्ल हन मोहम्मद खां बाद कोई नबी अचणो नाहे या उलमा मेहनत कई या मुझे कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान जे बाबा से ये मेहनत कई सब लोटारी करे इसमरी का बाहर फिटो कंदा सोरी मोटी दो हो बुटे के चौदो तो भुट्टा ये कादियानी काफिर है ये कादियानी काफिर है अकीदा बुधाई मौलाना जी मेहनत 1973 वाले कानून के ते ये या ते कादियानी कुछ भी करे न था सकन पर ये काफिर हन ये यबा कादियानी ये तव एकड़ो मानू ज़ाहिर ज़हूर कुत्तो खपाए कुत्तो कोई माने जवाब कुत्तो तो खाओ भली ताजी मर्जी ने खाओ ताजी हर कई मर्जी मानू तो ना वो हिंदू जे लाए यहूद जे लाए न था कयो ज़ाहिर ज़हूर हरामी है वो ज़ाहिर ज़हूर न काफिर एकड़ो मानू ज़ाहिर ज़हूर कुत्तो कुही मानू के खाराए त बाबा है कुत्तो तो एकड़ो मानू वरी कुत्तो कुही वरी बाहर स्टेज ते संदुर ते चवे त छेलो तो जो वडो हरामी है गला न था ये अंदरूनी तरह पाण के कादियानी काफिरान बाहर ज़ाहिर पाण के मुसलमान था चवन कहां चो तो गुलाम अहमद कादियानी दी लानत ता छो तो मोहम्मद खां बाद कोई नबी अचणो नाहे क्या मुझे सिजो वणंदे जी नबुवत ता मोहम्मद जी ए जालिम ये आलिम पे मेहनत कर ए छोटा आलिमन के केराइन छोटा ताके खबर आ तेरे इलेक्शन जी अगे में नतीजा मिली विया है कामयाब है कामयाब है कामयाब है कामयाब ता खबर नहीं कुरान में के करायो आवाम असा के वोट दिना मानो असा के आलिमन के वोट दिना 45 फार्म ते असा जो 18 सीटूं सिंध में आहिन आलिमन जो इन्होंने केर आया नतीजा फिर आया इन्हें चीफ इलेक्शन कमिश्नर जो वो पैसा वठी जज पैसा वठी पैसा हणी उलमा के करायो तने मुझे शहीद खालिद महमूद जो फर्जंद अर्जमंद अल्लामा राशिद महमूद वनी करे है हेला सारा असा एहतजाज कयासी एहतजाज का असा के पाजो मैंडेट मिले असा के पाजो हक मिले हाने भी कराची में मां भी कराची में ता छॾियो न असा के ता चऊं न असा जो एहतजाज रिकॉर्ड थे न असा जा रास्ता रोक करे पी रहा कराची में दाखिल थे नो असा घना घणी जमात आगे मां भी आगे निकली उस असा जो पासो वनी धरनो है उसे होड़ो जने शाम जे टाइम ते बुरका पाए वनी कसम करे तो बुनी ना मारो बुरका पाए एम्बुलेंस वनी ता कसम कयो किरी ता जी हुकूमत हलनी छा ता हम करी दो जी मुखालफत कईया कंदा से कंदा रहंदा जैसा के पाजो हक न मिले असा जने वया से तो ते वनी करे हुकूमत जे आर्डर ते पुलिस असा जी मतो गोलियों हलाई पत्थर वसाया शेलिंग कई आंसू गैस मां खुद पान बेहोशी दिल जो मरीज साहब जे पियो अखियों जो लाल थी वयूं सलाम राशिद महमूद तुझी जुर्रत गैरत बहादुरी के जो शेर जो पुत्र भी शेर बीचो रहो जमात के नहीं तावनी बिहो गोलियों हलाई जो अल्लामा राशिद महमूद 14 हो
त जाथे मुंहिंजी जमायत मुंहिंजे कारकुन जो पघर निकिरंदो उते राशिद महमूद जो खून निकिरंदो। वारे वाह यार वाकई करे ॾेखारे रत वहेस पई है जमायत खे चई तव्हांजी पनाह वठो। मां बीठो आहियां इहो शेर वांगुरु ख़ुदा जी ज़ात जो कसम सुबुह जो 8 खां वठी करे रात जो 8 ताईं बीठो रहियो ॻाल्हाईंदो रहियो त मूंखे मोकिले ॾियो वञा पर न ॾिनो। शेली क्यों असांजे मथां आंसू गैस हलायूं। ख़ुदा जी ज़ात जो कसम हिननि कसम खणी करे कूड़ा मां तव्हां खां पुछां थो अॻे पीपी वारा खटंदा हुआ त ख़ुशियूं कंदा हुआ न ॻाल्हायो न था साईं ॿेर वारनि वटि हिकिड़ो माण्हू आयो साईं ॿेर वारा उहे अल्लाह जा वली कामिल हा अल्लाह जा वली कामिल हा जंहिंजे क़ब्र मां जन्नत जी ख़ुशबू आहे। 2022 में मींहुं वसियो 2022 में मींहुं वसियो क़ब्र झुरी वई। सैयद आला रहमतुल्लाह अलैह सैयद अब्दुल मुजीद साहब वारन दामत बरकातुहुम आलिया फरमायो तेन क़ब्र मां या मिट्टी कढी भी ताज़ी विझूं कोटियूं त अंदरों मिट्टी जो कढियूं त अंदरों कफन ज़ाहिर थी पियो। कफन के जो छिकियो साईं 24 साल गुज़री चुका 99 में वफ़ात कई 22 में ये जो कफन के छिक ॾिनो त कफन इहे ताज़ो पियो हो ॼणो हाणे के रात दफन कयो। सुभान अल्लाह ॾाढे चओ हाँ वाह सुमा तो कहें तुझे साथ तो मरणो एक ॾींहुं आहे जेका रात कब्र में ॿार न थींदी। मां मुबहिदा गरीब जो पुट जरूर आया पर हक वारी जमायत सां मुंहिंजो ताल्लुक ऐं मूंखे फ़ख्र आहे त मां जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन आहियां ऐं मूंखे फ़ख्र आहे त मुंहिंजो क़ाइद अल्लामा राशिद महमूद। तव्हांखे फ़ख्र आहे न आहे जेके आहे भई त करी चओ त असांजो क़ाइद राशिद महमूद आहे साथ ॾींदऊं हाय ख़ुदा जी ज़ात जो कसम साईं ॿेर वारनि जो चेहरो जो कोले ॾिठो त ईअं पियो हो ॼणो कई हाणे दफ़न कयो आहे। मुंहिंजे साईं फरमायो वाइस त तकरीर मूं वटि आहे मूं वटि हिकिड़ो माण्हू आयो चई मां पुराणे ज़माने जी ॻाल्हि कयूं त मां हेॾो आलिम बीठो हो हेॾो ज़ालिम बीठो हो आलिम जे मुक़ाबले में ज़ालिम खे वठंदुमि पर हाणे मां ॾाढो परेशान आहियां मूंखे निंड नथी अचे मां ॾाढो परेशान आहियां निंड नथी अचे मुंहिंजे लाइ दुआ घुरो अलाह मूंखे माफ़ ॾे। साईं जन फरमायो मां हथ खयां त मुंहिंजे हथनि खे मोटाई मां किरी पयुमि हथ किरी पिया वरी ॿीहर कयमि वरी टीहर क़ुर मुंहिंजे हथ में असां जा लफ़्ज़ आहिनि चयो मां सदा अहिड़ो नाक़ाबिल माफ़ी गुनाह कयो अथई मुंहिंजे हथनि खे मोटाए थो त अब्दुल करीम हिन जे लाइ दुआ न घुर मुंहिंजी माफ़ी वठ। अरे जंहिं आलिमनि जे मुक़ाबले में ज़ालिमनि खे वठिणो आहे वञी तौबा कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम आलिम असांजा ख़ैर ख़्वान असांजी इज़तुनि असांजे ग़ैरतुनि असांजे नंगनि असांजे ईमान जा चौकीदार आहिनि इहे आलिम सगोरा ख़ुदा जी ज़ात जो कसम असांखे त ज़रूरत न ही कुर्सी हाणे भी आहे अॻ में भी हुई पोइ भी हूंदी पैसा हाणे भी मिलनि था अॻ में भी मिलंदा हा पोइ भी मिलंदा मानी हाणे भी मिले थी अॻ में भी मिलंदी ही पोइ भी मिलंदी। असांखे पंहिंजो फिक्र न आहे तव्हांजे अवाम जे लाइ तव्हांजे हुकूक जे हासिलात लाइ रात मेहनत कई अल्लामा राशिद महमूद ख़ुदा जी ज़ात जो कसम असांजो मैंडेट चुराए वियो असांजा वोट चुराया विया पर असांजो इhtजाज जारी रहंदो जेसीं ताईं असांखे पंहिंजो हक़ न मिलंदो। मां तव्हां खां पुछां थो उलमा जो साथ ॾींदो। मौलाना मुफ्ती ज़रवनी फरमाए जेको कंहिं आलिम खे गार थो ॾे गार उलमा खे फरमाए 70 पीढ़ियुनि ताईं उनजे नस्ल में आलिम पैदा न थिया। ऐं तोखे ख़बर आहे जेको कंहिं आलिम कंहिं कब्रिस्तान मां गुज़र करे वञे हदीसा तिरमिज़ी में रिवायत आहे ग़ालिबन कब्रिस्तान मां चढ़ो गुज़र करे वियो पढ़े भी कुछ न दुआ भी न घुरे चढ़ो गुज़र करे वियो आलिम या हाफ़िज़ या तालिब हदीस पाक में त अल्लाह हिन जे आलिम जे किरास करण सां हिन कब्रिस्तान वारनि जे मथां 40 ॾींहं अज़ाब टाले थो हे चोदा वाए करे हे रहमत आहे हे बरकत आहे अज़ाब अचे पर इन उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जा वारिस उन ज़माने में नबी हुयो मुंहिंजो मिठो मोहम्मद वॾे ते अज़ाब न आयो
हाने जो हेड़ी हालत पिया कन, हाने जो कारकुननि खे पिया तकलीफ़ ॾियनि, हाने जो उलमा खे पिया गारियूं ॾियनि, हाने जो मदारस जे ख़िलाफ़ बकवास कनि, छो नथो अज़ाब अचे। उन ज़माने में नबी सही अल्लाह फरमायो मा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम, सोना तू जो आई अज़ाब कीअं मोकिलियोस। अल्लाह अल्लाह हाने त मदरसन में कुरान खोलियूं, बच्चा कुरान था पढ़नि, अल्लाह जा वली कुरान जी तिलावत था कनि, फरमायई हाय ये अल्लाह जा वली अथव, ये रब सां पिया कचहरी कनि। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम रब कुरान में फरमायो हाय रब फरमाए मूंखां टिजण वारा मुंहिंजे बाननि में बयान अथव। साईं केरु इहा ॻाल्हि कुरान में लिखियल आहे, ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ां। फरमाईंदा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, रब फरमाए मुंहिंजे बाननि मां मूंखां वधीक मूंखां टिजण वारा मुंहिंजा आलिम अथव। फरमाए जेको कहे आलिम जे कचहरी में वेठो ॼणो नबीअ जे कचहरी में। ये आलिम जो थोरो आहे तव्हां असांजे मथां जो मदरसा आबाद कई वेठा आहिनि, बच्चा क़ुरान पढ़नि था, न त असांजा कम पूरा आहिनि। इन क़ुरान पढ़ण जे करे, इन मदरसनि जे करे, इन मस्जिदनि जे करे अल्लाह अज़ाब टारे थो छॾे। बरकत दी देव हे जेको तव्हां ॻोठ में वाइस था करायो मुबारक वारो, 12 महीने आलम वाइस करे था वञनि तव्हांजे ॻोठ में हेॾियूं मस्जिदियूं। मुबारक करणो मुंहिंजे अंबे ॾाॾे जो ॻोठ, 8 मस्जिदियूं, 8 मस्जिदियूं तव्हांजे ॻोठ में, 8 मस्जिद में क़ुरान जी तालीम पई। मदरसा मुसाफ़िर तालिब क़ुरान था पढ़नि, अल्लाह जा वली मुबारक कलोड़े में रहनि। ये तालिब अल्लाह जा वली इन जी खिदमत कयो, उलमा जी इज़्ज़त कयो। खुदा जो कसम हे जेके क़ुरान खोली वेठा आहिनि, रब तो फरमाए जेको क़ुरान जी ज़ियारत थो करे न, रब तो फरमाए मां अल्लाह जी कावल टरी थी वञे, रहमत जो मींहुं वसीदो थिए। अॼु वाइदो कयो त बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं, अॼु वाइदो कयो त रमज़ान शरीफ़ अचे तो रोज़ा रखाईंदासीं, अॼु वाइदो कयो त रमज़ान शरीफ़ में तरावियां पढ़ंदासीं, अॼु वाइदो कयो त अॼु खां नमाज़ शुरू कंदासीं, कंदो मां जो कुझु चयो अल्लाह क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। असांजे मोहम्मद साहब जी ऐं हाजी अलाह वसाई साहब जी, साईं अहमद साहब जी, मोहम्मद इस्माइल चांडे जी ऐं जुमल जमात जंहिं बि जलसे में जानी माली तान को माल में रिज़्क़ में अल्लाह बरकत फरमाए। आख़िरी नात निकिरी चवंदो असांजो वकील अहमद फारूकी, उन सां तावन कयो, अल्लाह ताला तव्हांजे माल में रिज़्क़ में बरकत।